अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ शाद कोसो अवां ॾिसी रहिया आहियो शाद कोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु हिन वीडियो में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों, अॼु तव्हांजे लाइ नई अपडेट मूं आंदी आहे। अॼु जी अपडेट में तव्हांखे हिकु नए बहितरीन तव्हांजे फेवरेट अदाकार जी जेका आहे न ॼाण ॾियण वारो आहियां। पंहिंजा वेरी ड्रामो उन सां गॾु गॾु जिंदो ड्रामो। पंहिंजा वेरी ड्रामे में हिकु तव्हांजो फेवरेट अदाकार आयो आहे जंहिंजी मां तव्हांखे ॼाण ॾियण वारो आहियां। जी हाँ दोस्तों, हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो, जेतिरो थी सघे हिन वीडियो खे शेयर कयो। ऐं हिन वीडियो में तव्हांजो फेवरेट अदाकार कहिड़ो आयो आहे, यानी हिन ड्रामे पंहिंजा वे ड्रामे में छा मूसा एड थी चुको आहे, या आज़म मेंगल या सिजावल ख़ान। टिनि अदाकारनि में हिकु अदाकार जी एंट्री थी चुकी आहे। कुझु ॿिया अदाकार बि आहिनि, तव्हांखे मां ॿुधाईंदुसि। हिन वीडियो खे जेतिरो थी सघे दोस्तों आख़िर ताईं ॾिसो ऐं लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो। हलूं था अॼु हिन अदाकार जी कहाणी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। दोस्तों, मां तव्हांखे पहिरियों ई ॿुधायो हो त जेको भावल ख़ान यानी जेको असगर चौधरी डायरेक्टर आहे, असगर चौधरी साहब पंहिंजा जेका तकरार में अदाकार हुया, जेका तकरार जी टीम हुई असगर चौधरी सां तव्हां ॾिठो हुयो, उहो ई अदाकार घणा खणंदो। ऐं हक़ीक़त में ईअं थियो आहे, असगर चौधरी साहब जेको आहे तकरार जो हिकु बहितरीनु अदाकार हिन ड्रामे में एड करे छॾियो आहे। ऐं उन दोस्तों उन ड्रामे अदाकार जो नालो आहे हाजन तीवणो उर्फ़ सिजावल ख़ान। जी हाँ दोस्तों, सिजावल ख़ान जी एंट्री थी चुकी आहे, जंहिं तकरार में हिकु बहितरीनु किरदारु निभायो, तव्हांखे यादि हूंदो। ऐं उन जो हिन ड्रामे में एंट्री थियण त यानी हिकु वॾी ॻाल्हि आहे। यानी हाणे जेका बक़ाया अदाकार आहिनि, मतिलबु जीअं मूसा थी वियो, मीर थी वियो, असद कुरैशी थी वियो, इहे सभु इन अदाकार मां बि कंहिं न कंहिं जी हाणे ॿी एंट्री थियण वारी आहे। बाक़ी सिजावल ख़ान और आलम ख़ान जेको दरिया में हुयो, ख़ुदि भावल ख़ान यानी असगर चौधरी, कुझु ॿिया अदाकार जेका पका पंहिंजा वे ड्रामे में एड थी चुका आहिनि। ऐं बाक़ी तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त तव्हांखे केतिरो इंतज़ारु हुयो सिजावल ख़ान जो। काफ़ी दोस्तनि जा कमेंट ईंदा हुया मूं ॾे त यार सिजावल ख़ान ज़रूरु हुजे, ज़रूरु हुजे। हाणे तव्हां अंदाज़ो हिते हणो, सिजावल ख़ान जी एंट्री थी वई, ॿिनि अदाकारनि जी बि एंट्री थींदी। छाजे करे भावल ख़ान यानी असगर चौधरी साहब जेका बि तकरार ड्रामे जा अदाकार हुया, जेतिरा बि हुया, उहे ज़रूरु खणंदो। ऐं हिन मुंहिंजी जेका अपडेट आहे ही तव्हां ताईं मां यूट्यूब ते पुॼाई आहे। ऐं यूट्यूब खां पोइ फेसबुक ते तव्हां मुंहिंजी वीडियो ॾिसी रहिया हूंदव। फेसबुक ते थोरी देरि सां वीडियो ईंदी आहे मुंहिंजी, पहिरियों हिकु ॾींहुं यूट्यूब ते चढ़ंदी आहे, ॿिए ॾींहुं फेसबुक ते ईंदी आहे। ऐं सभई दोस्त फेसबुक वारनि खे मां चवां थो त तव्हां यूट्यूब ते अची वञो। बाक़ी ॿी तव्हां ख़ुशख़बरी ॾींदो हलां त जेको मीरपुर माथेले में रिकॉर्ड थी रहियो आहे जिंदो माई वारो ड्रामो, उन में बि अदाकारनि जी लिस्ट पूरी न आहे आई। जीअं जीअं उनजी लिस्ट ईंदी इंशाल्लाह उहे बि मां तव्हांखे ॿुधाईंदुसि कहिड़ा कहिड़ा अदाकार आहिनि, कहिड़ा कहिड़ा अदाकार न आहिनि। ऐं तव्हांखे दोस्तों ॿियो इहो ॿुधाईंदो हलां त बक़ाया लिस्ट अञा अचणी आहे इन ड्रामे जी। जीअं लिस्ट उहा पुगी इंशाल्लाह मां उहा तव्हां सां शेयर कंदुसि। पंहिंजा वे ड्रामे में ॿिया अदाकारनि जी लिस्ट बि तमामु जल्द अचणी आहे। ॿिया उहे अदाकार कहिड़ा आहिनि, कहिड़ा न आहिनि, उहे ज़रूरु तव्हांखे मां ॿुधाईंदुसि। ऐं जेका मुंहिंजा पुराणा सब्सक्राइबर आहिनि उहे इन शइ खे ॼाणनि था त मां हिकु हिकु जेको आहे न अपडेट आणींदो आहियां, वॾी महिनत सां आणींदो आहियां ऐं तव्हां ताईं पुॼाईंदो आहियां। ऐं पंहिंजा वे ड्रामे में तव्हांखे ॿिए कहिड़े अदाकार जो इंतज़ारु आहे, उहो कमेंट सेक्शन में लिखो। कहिड़ो अदाकार हुजे, कहिड़ो न हुजे, कमेंट सेक्शन में लिखी करे तव्हां मूंखे ॿुधाए सघो था। जी हाँ दोस्तों, कमेंट सेक्शन में तव्हां लिखंदो त असांखे अंदाज़ो लॻी वेंदो तव्हांखे अञा हिन अदाकार जी ज़रूरत आहे। सिजावल ख़ान अची वियो, हाणे मीर आहे या लाला रफ़ीक ज़ौहर उर्फ़ मूसा आहे, या उन सां गॾो गॾु कुझु ॿिया अदाकार आहिनि जीअं आज़म मेंगल आहे, जेका जंहिंजी एंट्री थींदी वेंदी इंशाल्लाह मां तव्हां सां शेयर कंदो वेंदुसि इन चैनल शाद कोसो व्लॉग यूट्यूब चैनल ते। अगरि मुंहिंजी तव्हां हीअ वीडियो ॾिसी रहिया आहियो, पूरी वीडियो हेसि ताईं ॾिठी अथव, तव्हांजी वॾियूं महिरबानियूं। सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि हिन वीडियो खे शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो। ऐं पंहिंजा वेरी में ऐं जिंदो ड्रामो में छा फ़र्क़ु हूंदो, इहो बि तव्हां कमेंट सेक्शन जे ज़रिए मूंखे ॿुधायो। तव्हांजी राय छा आहे, छा पंहिंजा वे ड्रामो नंबर 1 बीहंदो या जिंदो माई वारो ड्रामो नंबर 1 बीहंदो, इहो बि तव्हां ॿुधाए सघो था कमेंट सेक्शन जे ज़रिए। अॼु मुंहिंजो आवाज़ु मथां थोरो सही न ईंदो हुजे, मैक ख़राबु थी वियो आहे। मैक ॿियो मां आणींदुसि सुबुह दोस्तों, मैक खां बग़ैर ही वीडियो मां रिकॉर्ड करे रहियो आहियां। सभिनी दोस्तनि खे माज़रत, मथां आवाज़ जी थोरी प्रॉब्लम थी हुजे। जंहिंखे आवाज़ु दोस्तनि खे मुंहिंजो आवाज़ु अॼु नथो वणे, मां उन खां माज़रत घुरां थो। बाक़ी सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि, सभई जेका मुंहिंजी वीडियो ॾिसी रहिया आहिनि, कमेंट सेक्शन में तव्हां ॿुधायो जिंदो माई ड्रामो 1 नंबर वेंदो या पंहिंजा वे ड्रामो 1 नंबर वेंदो। ऐं कमेंट सेक्शन में तव्हां अदाकार जा नाला बि लिखो जेका जेका तव्हांजा फेवरेट आहिनि। ऐं दोस्तों बक़ाया इंशाल्लाह जेका अपडेट ईंदी मां तमामु जल्द तव्हां सां शेयर कंदुसि, तमामु जल्द। ऐं तव्हांखे क्लियर करे ॿुधाईंदुसि ॿिया कहिड़ा अदाकार आहिनि, कहिड़ा अदाकार न आहिनि। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। लाइक कंदा, शेयर कंदा, सब्सक्राइब ज़रूरु कंदा शाहिद कोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे। अल्लाह हाफ़िज़।